मुंहिंजो नाम गफ़ार आहे, साईं बेका जो पुटु आहियां। SSP ॾाढो सुठो माण्हू आहे, तमामु बहितरीनु माण्हू आहे। DIG साहब बि भलो आहे, असां उन्हनि ते इतमाद करे मुंहुं ॾिनो आहे। मुंहिंजो नालो अब्दुल समद आहे, गुलाम मुस्तफ़ा जो वेठल फैज़मंद बिंडो। असांखे सर केस हुया, केसनि जे करे सरकार समिला साहब डायरेक्ट समिला सूमरे साहब जंहिंजे थ्रू असां पेश पिया आहियूं। ॾाढो सुठो थो लॻे। आइंदा लाइ बि इंशाल्लाह सभिनी खे असांजो मैसेज आहे, अचो। तमामु अफ़सर पंहिंजा हद जा बि सुठा आहिनि, फैज़मंद बिंडे जा बि SP साहब बि तमामु सोभर माण्हू आहे। सभिनी खे असांजी इहा रिक्वेस्ट आहे, अचो बाबा हिते अचो, तमामु तव्हांखे मज़ो ईंदो। उहा अॻे वारी पुलिस न अथव साईं, हाणे तमामु बहितरीनु अफ़सर आया अथव। गुज़ारिश आहे, ईंदो फ़ाइदो वठंदो, न ईंदो पंहिंजे लाइ नुक़सानु अथव। सही आहे। मुंहिंजो नालो अता हुसैन आहे, पुटु अली मोहम्मद जो आहे। असांजे दुनिया छॾे ॾोहनि जी SP समिला शुमरे वटि पेश थिया जी भली ॻाल्हि आहे, असांखे इज़त बि मिली आहे। सभिनी खे गुज़ारिश आहे मुंहुं ॾेई लाला थियनि, ॾोहनि जे ज़िंदगीअ में छा रखियो आहे, भली ॻाल्हि आहे। मुंहिंजो नालो अब्दुल जब्बार आहे, मां नारे जो आहियां, अहमद नारे जो पुटु आहियां। रूपोशीअ में कहिड़ो मज़ो आहे भाउ, हर को अचे मुंहुं ॾे। SP साहब डॉक्टर समिला सूमरो SP साहब तमामु बहितरीनु माण्हू आयो आहे। DIG साहब जन जी पॉलिसी भली आहे, अचो सभु। ॾोहनि जी ज़िंदगीअ में कहिड़ो मज़ो आहे, कुल अची हिलाला थियूं, झेड़नि खे छॾियो।